काछे जे शहर टंडो रहीम खान में जश्न ईद मिलादुल नबी जे सिलसिले में शानदार रैली। समय माण्हुनि जी शिरकत इलाइक़ो या मरहबा मुस्तफ़ा जे नारनि सां गूंजी पियो। टंडो रहीम खान खां एम हसन जमाली जी उमाणियल ख़बर मूजिब काछे जे शहर टंडो रहीम खान में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे मौक़े जे सिलसिले में अहले सुन्नत वल जमायत जे तरफ़ां मौलवी अब्दुल जलील चांडियो, हाफ़िज़ मोहम्मद मूसा जोयो, हाफ़िज़ गुलाम शबीर चांडियो, हाफ़िज़ मोहम्मद अमीन जोयो ऐं ॿिनि जे अॻुवाणी में शानदार रैली कढी वई। रैली में टंडो रहीम खान, छिन्नी, हमज़ो खान शाहाणी, गाजी शाह समेत ॿिनि ॻोठनि मां समय माण्हुनि मोटरसाइकिलुनि, जीपुनि ऐं कारनि ते चढ़ी शिरकत कई। रैली शहर जे क़दीमी जामे मस्जिद खां कढी वई, जेका मुख़्तलिफ़ ॻोठनि मां गश्त करण बाद वापसि टंडो रहीम खान पहुती। रैली खे मौलवी अब्दुल जलील चांडियो, हाफ़िज़ गुलाम शबीर चांडियो ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त रबीउल अव्वल महीने में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे। उन लाइ हीउ सॼो महीनो मुस्लमाननि जे लाइ ख़ुशी जो महीनो आहे ऐं 12 रबीउल अव्वल वारो ॾिहाड़ो ईद जे ॾींहुं जेतिरो ई ख़ुशी ऐं मुसरत भरियो ॾींहुं आहे। होॾां जश्न ईद मिलादुल नबी जे मौक़े ते शहर ऐं रैली में शामिल गाॾियुनि खे सावनि झंडनि सां सींगारियो वियो ऐं सॼो शहर या मरहबा मुस्तफ़ा जे नारनि सां गूंजी पियो। पैदा कयो अल्लाह